Welcome to Time News Studios. वफ़ाक़ी काबीना कणक ऐं अटे जे बहिरान बावजूद 10 लख टन कणक परदेही मोकिलण जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि काबीना जे इजलास में खंड ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो। मेंबर्स तरफ़ां कोरोना खे मुंहुं ॾियण जे हवाले सां हुकूमती क़दमनि जी साराह। वफ़ाक़ी काबीना पेट्रोल बहिरान जी जाच लाइ कमीशन जोड़ण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म तरफ़ां पेट्रोल बहिरान जे ज़िम्मेवारनि खे मंतकी अंजाम ताईं पहुचाइण जो ऐलान। नैब ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ सनस पुट हमज़ा शहबाज ऐं सलमान शहबाज ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासन जो रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल जी सदारत हेठि एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास दौरान अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी ऐं सनस पुट अब्दुल्ला अब्बासी ख़िलाफ़ बि ज़िमनी रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं क़ौमी असेंबली में ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ में अॼु अहम मुलाक़ात थी रही आहे। लाहौर जे मॉडल टाउन में शहबाज शरीफ जी रिहाइशगाह ते अॼु शाम जो मुलाक़ात थींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शहबाज शरीफ ईद खां पोइ हुकूमत ख़िलाफ़ APC कोठाइण सूदो अवामी मसइलनि ते सलाह मशवरा कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां अॼु मौलाना फज़लुर रहमान सां बि अहम मुलाक़ात करण जा इम्कान। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त PTI हुकूमत ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाइण लाइ ही वक़्तु बहितर आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत खे हटाइण में संजीदा आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जी ताज़ी मेडिकल रिपोर्ट लाहौर हाई कोर्ट में पेश। अमजद परवेज़ एडवोकेट तरफ़ां हाई कोर्ट जे रजिस्ट्रार वटि पेश कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त कोरोना नवाज़ शरीफ लाइ मौतमार थी सघे थो। प्लेटिलेट्स जी घटिताई, शुगर, दिलि ऐं गुर्दनि जे आर्ज़े सबबि डॉक्टर्स नवाज़ शरीफ खे अस्पताल भरिसां तरसण जी हिदायत कई आहे। नवाज़ शरीफ जो लंडन खां ॿाहिरि निकिरणु संदसि सिहत लाइ ख़तरनाक थी सघे थो। सिंध में कोरोना वायरस वधीक 10 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। 571 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस टटलनि जो अंग वधी 1,19,398 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अघ अखर जारी कंदे चयो आहे त कराची में 244, सखर में 26, दादू 25 ऐं ख़ैरपुर में 24 नवां केस ज़ाहिर थिया। घोटकी में 23, हैदराबाद ऐं शिकारपुर में वधीक 21 ॼणा वायरस जो शिकार। नौशर फेरोज़ में 20, कश्मोर में 18 ऐं सांगड़ में 16 नवां केस ज़ाहिर। कराची में पाणी जे फितरी वहकरनि ते अॾावतूं कयूं वयूं। नालनि ते हद दख़लियूं हुजण सबबि बरसाती पाणी निकाल न थी सघंदो आहे। बरसात जी सूरत हाल जो जाइज़ो वठण जे लाइ कोठायल इजलास दौरान वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त रुगो नालनि जी सफ़ाई मसइले जो हल नाहे। बरसात खे मुंहुं ॾियण लाइ लोकल बॉडीज़ वटि SOP हुजणु घुरिजे। कराची में बरसात बाद कुझु नाला चौक थियण सबबि सूरत हाल ख़राब थी। वॾे वज़ीर लोकल गवर्नमेंट ऐं आपाशी खाते खे ख़राब थियल रोड्स जी डिज़ाइन तयारु करण जी हिदायत कंदे चयो त बरसात दौरान जिन इलाइक़नि में घरनि अंदरि पाणी दाख़िल थियो उन्हनि जी रिपोर्ट ॾिनी वञे। शहर में हर सब डिवीज़न ते वज़ीर ऐं सलाहकारनि जी ड्यूटीज़ लॻायूं वेंदियूं। कराची जी सूरत हाल ते इजलास में चीफ सेक्रेटरी सिंध, कमिश्नर कराची, सेक्रेटरी बल्दियात, वाटर बोर्ड ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसर्स बि शिरकत कई। सूबे सिंध के बल्दियाती मिनिस्टर नासिर शाह सईद गनी साहब, 1.25 अरब रुपए जो आपको वर्ल्ड बैंक से मिला, वो पैसा गया कहाँ? वो किसके जेबों में गया? उसका जरा बंटवारा तो हमें बता दें कि वो 1.25 अरब रुपए वर्ल्ड बैंक की ग्रांट कहाँ गई है। हम एक लेटर लिखने लगे हैं वर्ल्ड बैंक को कि इसकी तहकीकात कराई जाए। आपके मिनिस्टर शर्जील मेमन, जाम शोरो, नासिर शाह, सईद गनी, ये जो पूरा ग्रुप है 5 बंदों का, यही तो चला रहे हैं पूरे सूबे को, यही तो जिम्मेदार हैं। इनकी DMCs इन नालों में कचरा खुद फेंकती है ताकि फिर फंड्स निकले
और फिर सफाई हो। ये हाल है पाकिस्तान पीपल्स पार्टी का। बिलावल जरदारी, ये तुम्हारी हुकूमत है। बिलावल जरदारी, आपने कराची के साथ एक सौतेली माँ वाला सलूक करा है। सिर्फ कराची नहीं, लड़काना का भी आपने ये हाल करा है। बिलावल जरदारी, पीपल्स पार्टी के किसी मर्द के अंदर दम नहीं है कि वो मिनिस्ट्री चला सके। पीपल्स पार्टी के मिनिस्टरों को दुपट्टा ओढ़ाएं, चूड़ियां पहनाएं और घरों में बिठाएं। इन्होंने जो सूबे का हाल किया है, शर्म से डूब मरने का मुकाम है इनके लिए। मुराद अली शाह साहब, चीफ मिनिस्टर साहब, आप हमें नजर नहीं आ रहे। आपकी गुमशुदगी के हम क्या बैनर लगाएं? आपके निकम्मे मिनिस्टर्स अगर काम नहीं कर सकें तो आप तो बाहर निकलें, आप तो आवाम को दिखाई दें। चीफ मिनिस्टर तो कैप्टन होता है ना। पीपल्स पार्टी हुकूमत रुगो कराची न पर समूरी सिंध में तबाही करे छड़ी है। पीपी जे वज़ीरनि खे चूड़ियूं ऐं पोती पाए घर विहारियो। हुकूमत हलाइण संदन वस जी ॻाल्हि नाहे। पीटीआई एमपीए कराची में बरसात खां पोइ बदतरीन सूरत हाल ते पीपी हुकूमत मथां छिती तनक़ीद कई। खुरमशेर ज़मान नालनि जी सफ़ाई लाइ जारी थियल $1.25 अरब जी ऑडिट कराइण लाइ वर्ल्ड बैंक खे ख़त लिखण जो ऐलान कंदे चयो आहे त 12 साल गुज़रण बावजूद पीपी सरकार न नाला साफ़ कराए सघी ऐं न ई हद दख़लियूं हटाए सघी। शर्जील नामेमन, ॼाम ख़ान शोरो, सईद गनी ऐं नासिर शाह जो ग्रुप सॼो सूबो हलाए रहियो आहे। लॻे थो त मुराद अली शाह साहब जे गुम थियण जा पोस्टर्स लॻाइणा पवंदा। सनस वज़ीर कमु नथा करे सघनि। मुराद अली शाह साहब, तव्हांखे गुजर नाले जो दौरो करणु घुर्जे ऐं उन्हनि माण्हुनि जे घर जा वञी दौरा कयो जिन जे घरनि में पाणी दाख़िल थियो। कराची जी दहशतगर्दी तोड़ अदालत हबीब जान खे हिक ॿिए केस में बि इश्तिहारी करार ॾेई छॾियो। पुलिस उज़ैर बलोच सूदो ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ पुलिस मुक़ाबलनि बाबति केसिस जी रिपोर्ट पेश कंदे चयो आहे त केस में नामज़द 6 जवाबदारनि ज़फ़र बलोच, शिराज कॉमरेड, जब्बार झींगो, फरहान मोटा, गफ़ार न्याज़ ऐं अरशद बंगाली पुलिस सां मुक़ाबलनि में मारिजी चुका आहिनि। रिपोर्ट में हबीब जान, इकबाल अहमद ऐं जमशेद सोनारा रूपोश करार। अदालत हबीब जान सूदो 3 जवाबदारनि जा दाइमी गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया। सिंध हुकूमत कूड़ ॻाल्हाए रही आहे त वफ़ाक़ ज़ियाउर रहमान जो गिफ्ट खेनि ॾिनो हो। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी जो चवणु आहे त सिंध सरकार एस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे ख़त लिखी ज़ियाउर रहमान जो ख़िदमतूं संदन हवाले करण लाइ चयो हो। सिंध हुकूमत जी सिफ़ारिश ते ई ज़ियाउर रहमान जो ख़िदमतूं संदन हवाले कयूं वयूं। सियासी समाजी तंज़ीमुनि जी छिती तनक़ीद ऐं दबाव बाद वफ़ाक़ी हुकूमत मौलाना फज़लुर रहमान जे भाउ ज़ियाउर रहमान खे ॿीहर ख़ैबर पख्तूनख्वा उमाणे छॾियो हो। ज़ाल जे कातिल मुड़िस खे रिआयत ॾियण सां फ़साद वधण जो ख़दशो आहे। सुप्रीम कोर्ट घरू अणबड़त ऐं गैरत जे नाले ते ज़ालुनि जे क़त्ल वारनि वाक़िअनि ते मुआमनत लाइ AG सिंध खे नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस काज़ी अमीन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मुल्क में घरू अणबड़त ऐं गैरत जे नाले ते ज़ालुनि जे क़त्ल वारनि वाक़िअनि में वाध थी रही आहे। ज़ाल जे कातिल खे रिआयत कीअं ॾियूं? अदालत धुरियुनि विच में ठाह ते ठप्पो लॻाइण लाइ नाहे वेठी। ज़ाल जे कातिल मुड़िस तरफ़ां ठाह बाबति दाख़िल दरख़्वास्त जे ॿुधणीअ दौरान धुरियुनि खे फ़साद फिल अर्ज़ वारे नुक़्ते ते दलील ॾियण जो हुकुम। तंगवाणी भरिसां माल जा वापारी पीउ पुट अगवा थी विया। ॻोठ मोहम्मद अमीन जाफ़री वासी गौस बख्श जाफ़री ऐं संदसि पुट अहमद ख़ान जाफ़री धाड़ेलनि हथां अगवा थियण जी तस्दीक़। मुख़बिन जे वारसनि जो चवणु आहे त SSP कश्मीर सैयद असद रज़ा शाह सां साणनि राब्तो आहे ऐं उन जो चवणु आहे त वापारी पीउ पुट अगवा थिया आहिनि। ठठे जे इलाइक़े मीरपुर साकरो में ज़रई पाणी जी खोट सबबि चांवरनि जो फसल तबाह थियण जो ख़दशो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच DC ऐं मुख़्तियार कार सूदो ॿियनि धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। अदालत आबादगारनि जी दरख़्वास्त ते 19 ऑगस्ट ते हर सूरत में जवाब जमा कराइण जो हुकुम ॾींदे चयो आहे त हारियुनि वटि फसलनि लाइ पाणी न आहे ऐं माण्हू हिते फिश फार्म ठाराए रहिया आहिनि। AG साहब ॿुधायो त आबादगारनि सां ही छा थी रहियो आहे। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त बासिर पेरू शाह, जलाल शाह ऐं ॿिया संदन हिसे जो पाणी बंदि करे फिश फार्म भरींदा आहिनि। वक़्त सिर पाणी न मिलण सबबि संदन फसल तबाह थी वञनि था। नवाबशाह में फोरू अखियुनि जे नूर खां महरूम गदागर खां 800 रुपया फुर करे विया।
कढण वासी गदागर अनवर अली एहतजाज कंदे ॿुधायो आहे त हू बचनि जो पेट पालण जे लाइ ख़ैरात वठंदो आहे। अॼु सुबुह जो होटल ॿाहिरां 3 फोरू खेसि तशद्दुद जो निशानो बणाइण बाद ख़ैरात जा वरितल पैसा बि फुर करे विया। गदागर जी शिकायत बावजूद ए सेक्शन थाणे जी पुलिस हरकत में न आई। मोहन जो दड़ो भरिसां ॻोठ काराणी में पुलिस एहलकारनि जो पोरियत ते सरेआम तशद्दुद। फतेहपुर पुलिस पोरियत मोहम्मद रमज़ान कल्लू ते वहशियाणो तशद्दुद करे संदसि ॾंद बि भञी छॾिया। लठिन ऐं चपल सां तशद्दुद दौरान पोरियत उभ ॾारींदड़ रड़ियूं कंदो रहियो। पोरियत तरफ़ां वाक़े जो नोटिस वठी तशद्दुद कंदड़ एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। SSP लाड़काणो मामले जो नोटिस वठी छॾियो। पिछले साल के हिसाब से अब के साल काम बहुत शुरू है। हमारे यहाँ छोटी छुरी के 20 रुपए दिए जाते हैं, 30 रुपए दिए जाते हैं, बड़ी छुरी के 50 रुपए, 60 रुपए। अभी लॉकडाउन चल रहा है और क्या रेट बढ़ाएंगे? पहले काम नहीं है, पहले कारोबार नहीं हो रहा। काम अभी समझ लें कि बारिश चल रही थी, फिर लोड शेडिंग का भी मसला चल रहा था। काम तो बिल्कुल ही नहीं है, सुस्त है यार। कोरोना है, फिर महंगाई है। पहले जितनी छुरियां मैं तेज कराता था वो 200 रुपये में कराता था, आज मैं तकरीबन 800 रुपये मैंने इसको दिए। कोरोना वायरस, महांगाई, बरसात ऐं लोड शेडिंग कारोबार बाड़ो करे छॾियो। ईद उल अज़हा वेझो अचण बावजूद कराची में लोहार परेशान। लोहारनि जो चवणु आहे त छुरियूं ऐं कात सूदो जानवरनि जी कुर्बानी लाइ औज़ार तयारु करण में बि ॿीण ते ख़र्चो थी रहियो आहे। हालतूं ख़राब हुजण सबबि ग्राहक बि घटि अची रहिया आहिनि। लॻे थो त हिन भेरे ईद सुठी न थींदी। ऐं सिंध जी तारीख़ ऐं जियोग्राफी जो ॼाणू भिटाई जे पंधनि ऐं पेचरनि खे पंहिंजी दिलि में महफ़ूज़ रखंदड़ शाह साईं जो पारखू ऐं हाफ़िज़ नाथू फ़क़ीर लुंड कढण वेझो ॻोठ शेखानी घाड़ी में 110 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। अस्सलामुअलैकुम, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।